बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। मुक़द्दस आहे उहो अल्लाह जे पंहिंजे हबीब करीम खे रात जे थोड़े हिस्से में बैतुल्लाह शरीफ खां बैतुल मुक़द्दस ताईं सुजाॻीअ में जिस्मानी मेराज करायो। बैतुल मुक़द्दस जे आसपास बरकतूं आहिनि। मेराज इन लाइ करायो असीं पंहिंजे हबीब खे पंहिंजूं कुदरतूं ॾेखारियूं। बेशक उहो ई ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। ज़रूरी वज़ाहत मेराज शरीफ जो मुख़्तसिर ज़िक्र हिन आयत शरीफ में आहे। बाक़ी मेराज शरीफ जो तफ़सीली ज़िक्र सूरत वन नजम पारा 27 में ॾिसंदा। वआतैना मूसल किताब वजअलनाहु हुदन लिबनी इसराईल अल्ला तत्तखिदू मिन दूनी वकीला। ऐं असां मूसा खे तौरात अता कयो ऐं असां उनखे बनी इसराइल लाइ हिदायत बनायो जो तव्हां मूंखां सवाइ कंहिंखे महबूद न बनायो। ذُرِّيَّةَ مَنْ حَمَلْنَا مَعَ نُوحٍ إِنَّهُ كَانَ عَبْدًا شَكُورًا। तव्हां औलाद आहियो उन्हनि माण्हुनि जा जिन खे असां नूह सां गॾु ॿेड़ीअ में सवार करायो। बेशक उहो शुक्रगुज़ार माण्हू हो। وَقَضَيْنَا إِلَى بَنِي إِسْرَائِيلَ فِي الْكِتَابِ لَتُفْسِدُنَّ فِي الْأَرْضِ مرتين ولتعلن علوا كبيرا। ऐं असां बनी इसराइल खे किताब में वही मोकिली त तव्हां ज़मीन में ज़रूर ॿ दफ़ा फसाद कंदा ऐं तव्हां ज़रूर घणी तकबुर कंदा। فإذا جاء وعد أولاهما بعثنا عليكم عبادا لنا أولي بأس شديد فجاسوا خلال الديار وكان وعدا مفعولا। पोइ जॾहिं हुननि ते पहिरियों वाइदो आयो असां तव्हां ते पंहिंजा ॿारहां मोकिलिया जेके वॾा ताक़तवर हुआ। पोइ उन्हनि तव्हांजे शहरनि जी तलाशी वरिती ऐं इहो ईअं वाइदे मूजिबि थियणो हो। ثم رددنا لكم الكرة عليهم وأمددناكم بأموال وبنين وجعلناكم أكثر نفيرا। उनखां पोइ उन्हनि ते तव्हां ॿिए दफ़े हमिलो कयो ऐं असां तव्हांखे मालनि ऐं पुटनि सां मज़बूत बनायो ऐं तव्हांजी जमायत खे ज्यादा कयो। إن أحسنتم لأنفسكم وإن أسأتم فلها فإذا جاء وعد الآخرة ليسوءوا وجوهكم وليدخلوا المسجد كما دخلوه أول مرة وليتبروا ما علوا تتبيرا। जेकर तव्हां नेकी करियो था उहा तव्हां पंहिंजे लाइ करियो था ऐं जेकर तव्हां बुराई करियो था त उहा पंहिंजे लाइ करियो था। पोइ जॾहिं पोयों वाइदो आयो उन्हनि तव्हांजा चेहरा ख़राब कया ऐं उहे बैतुल मुक़द्दस में दाख़िल थिया जीअं त उहे पहिरें दफ़े दाख़िल थिया ऐं जेका शइ उन्हनि खे हथ आई उनखे तबाह कयऊं। عسى ربكم أن يرحمكم وإن عدتم عدنا وجعلنا جهنم للكافرين حصيرا। अन क़रीब तव्हां ते तव्हांजो रब रहम कंदो ऐं जेकर तव्हां फसाद कंदा त असां अज़ाब कंदासीं ऐं असां जहन्नम खे काफ़रनि लाइ क़ैद बनायो। إن هذا القرآن يهدي للتي هي أقوم ويبشر المؤمنين الذين يعملون الصالحات أن لهم أجرا كبيرا। बेशक हीउ क़ुरान करीम
उहा राह ॾेखारे थो जेका राह रास्त आहे ऐं ख़ुशख़बरी ॾिए थो उन्हनि माण्हुनि खे जेके नेकी कनि था बेशक उन्हनि लाइ तमामु वॾो अजुर आहे وأن الذين لا يؤمنون بالآخرة أعتدنا لهم عذابا أليما ऐं बेशक जेके माण्हू आख़िरत ते ईमान नथा आणनि असां उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब तयारु कयो आहे ويدعو الإنسان بالشر دعاءه بالخير وكان الإنسان عجولا ऐं इंसान कावड़ में पंहिंजे लाइ ईअं बददुआ घुरे थो जीअं ख़ैर जी दुआ घुरे थो ऐं इंसान तमामु घणी तकड़ कंदड़ आहे وجعلنا الليل والنهار آيتين فمحونا آية الليل وجعلنا آية النهار مبصرة لتبتغوا فضلا من ربكم ولتعلموا عدد السنين والحساب وكل شيء فصلناه تفصيلا ऐं असां राति ऐं ॾींहं खे ॿ निशानियूं करे पैदा फरमायो पोइ राति खे असां ऊंदाई वारो बनायो ऐं ॾींहं खे असां रोशन बनायो इन लाइ त तव्हां पंहिंजे रब खां पंहिंजो ज़रिए मुआश तलब करियो ऐं इन लाइ त तव्हां मालूम करियो ऐं तव्हां लाइ असां हर शइ तफ़सील सां बयान कई आहे وكل إنسان ألزمناه طائره في عنقه ونخرج له يوم القيامة كتابا يلقاه منشورا ऐं हर इंसान जी तक़दीर असां उन जे गले में विझराई आहे ऐं असीं उन लाइ क़यामत जे ॾींहुं हिकु खुलियल किताब ज़ाहिर कंदासीं اقرأ كتابك كفى بنفسك اليوم عليك حسيبا तूं पंहिंजो अमल नामो पढ़ अॼु तुंहिंजे लाइ तुंहिंजो नफ़्सी बहितरीन हिसाब वठंदड़ आहे من اهتدى فإنما يهتدي لنفسه ومن ضل فإنما يضل عليها ولا تزر وازرة وزر أخرى وما كنا معذبين حتى نبعث رسولا जेको माण्हू हिदायत वारो थियो पोइ उहो पंहिंजे लाइ हिदायत वारो थियो ऐं जेको गुमराह थियो पोइ उहा गुमराही संदसि सिर ते आहे ऐं को बि माण्हू कंहिंजो भार न खणंदो ऐं असीं हेसि ताईं अज़ाब न कंदा आहियूं जेसि ताईं जो असीं पैगंबर न मोकिलियूं وإذا أردنا أن نهلك قرية أمرنا متر فيها ففسقوا فيها فحق عليها القول فدمرناها تدميرا ऐं असीं जॾहिं कंहिं ॻोठ वारनि जी हलाकत जो इरादो कंदा आहियूं असीं माण्हुनि ते हुकुम मोकिलींदा आहियूं पोइ उहे उन ॻोठ में नाफ़रमानी कंदा पोइ उन्हनि ते असांजो कौल साबित थींदो पोइ असीं उन्हनि खे मुकमिल तबाह कंदा आहियूं وكم أهلكنا من القرون من بعد نوح وكفى بربك بذنوب عباده خبيرا بصيرا ऐं केतिरा ई ॻोठ हज़रत नूह खां पोइ असां हलाक कया ऐं तव्हांजो रब पंहिंजे बाननि जे गुनाहनि खां चङी तरह ख़बरदार ऐं ॾिसंदड़ आहे من كان يريد العاجلة عجلنا له فيها ما نشاء لمن نريد ثم جعلنا له جهنم يصلاها مذموما مدحورا जेको माण्हू फ़क़ति दुनिया तलब कंदो आहे असीं फौरी तरह उनखे जेको असीं चाहियूं दुनिया मां अता कंदा आहियूं उन खां पोइ असां उन लाइ जहन्नम खे मुक़ररु कयूं था उहो उन में दाख़िल थींदो फिटकार ऐं ज़लालत जी हालत में ومن أراد الآخرة وسعى لها سعيها وهو مؤمن فأولئك كان سعيهم مشكورا ऐं जेको माण्हू आख़िरत चाहे थो ऐं आख़िरत लाइ घणी कोशिशि करे थो ऐं उहो मोमिन आहे पोइ संदसि इहा कोशिशि कामयाब वेंदी كلا نمد هؤلاء وهؤلاء من عطاء ربك وما كان عطاء ربك محظورا असीं सभिनी जे
यानी हिननि हुननि जी पंहिंजी अता मूजिब मदद करियूं था ऐं तव्हांजे रब जी अता का रोकियल नाहे انظر كيف فضلنا بعضهم على بعض وللآخرة أكبر درجات وأكبر تفضيلا तव्हां ॾिसो त कीअं असां उन्हनि मां हिकड़नि खे ॿियनि ते फज़ीलत अता कई आहे ऐं पर आख़िरत दर्जे बंदी ऐं फज़ीलत में दुनिया खां वधीक हूंदी لا تجعل مع الله إلها آخر فتقعد مذموما مخذولا हे ॿुधंदड़ तूं अलाह सां कंहिंखे शरीक न बनाए पोइ तूं ख़्वार ख़राब थी वेंदे وقضى ربك ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا إما يبلغن عندك الكبر أحدهما أو كلاهما فلا تقل لهما أف ولا تنهرهما وقل لهما قولا كريما ऐं रसूल अरबी जे रब कतई हुकुम फरमायो त तव्हां ख़ासि अलाह जी इबादत करियो ऐं पीउ माउ सां एहसान करियो जेकॾहिं तो वटि उन्हनि मां हिकु उमिरि रसीद थिए या ॿई उमिरि रसीद थियनि पोइ तूं उन्हनि खे उफ़ बि न चओ ऐं न ई खेनि छिड़ बि ॾे ऐं तूं उन्हनि सां सुहिणो ॻाल्हाए واخفض لهما جناح الذل من الرحمة وقل رب ارحمهما كما ربياني صغيرا ऐं तूं पीउ माउ सां निहायत नरमी ऐं शफ़क़त सां पेश अच ऐं तूं अर्ज़ कर ए मुंहिंजा रब तूं उन्हनि ॿिन्ही ते रहम कर जीअं उन्हनि नंढपण में मूंखे रहम करे निभायो ربكم أعلم بما في نفوسكم إن تكونوا صالحين فإنه كان للأوابين غفورا तव्हांजे रब खे तव्हांजी दिलनि जी वधीक मालूमात आहे जेकॾहिं तव्हां साले थिया त पोइ बेशक अलाह ताला तौबह कंदड़नि खे बख़्शींदड़ आहे وآت ذا القربى حقه والمسكين وابن السبيل ولا تبذر تبذيرا ऐं तव्हां पंहिंजे अज़ीज़नि जा हक़ अदा करियो ऐं मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि जा हक़ अदा करियो ऐं तव्हां फुज़ूल ख़र्ची न करियो إن المبذرين كانوا إخوان الشياطين وكان الشيطان لربه كفورا बेशक फुज़ूल ख़र्च कंदड़ शैतान जा भाउर आहिनि ऐं शैतान रब जो सख़्तु इनकारी आहे وإما تعرضن عنهم ابتغاء رحمة من ربك ترجوها فقل لهم قولا ميسورا ऐं रसूल अरबी जंहिं सूरत में तव्हां साइलनि ॾांहुं मुतवजह नथा थियो इन ई उमेद में त अलाह जे तरफ़ां रिज़्क़ ईंदो त उन सूरत में तव्हां उन्हनि साइलनि खे नरमीअ सां जवाब ॾियो ولا تجعل يدك مغلولة إلى عنقك ولا تبسطها كل البسط فتقعد ملوما محسورا ऐं तव्हां घणी कंजूसी न करियो ऐं तमामु घणो अजायो ख़र्च बि न करियो बल्कि दरमियानी राह यानी सखावत करियो पोइ तव्हां मलामत सां ख़ाली हथ थी वेंदा إن ربك يبسط الرزق لمن يشاء ويقدر إنه كان بعباده خبيرا بصيرا बेशक तव्हांजो रब जंहिं लाइ चाहे हुनजो रिज़्क़ वधाए थो ऐं घटाए थो बेशक उहो पंहिंजे ॿारनि खे ख़ूब ॼाणे थो ऐं ॾिसे थो ولا تقتلوا أولادكم خشية إملاق نحن نرزقهم وإياكم إن قتلهم كان خطأ كبيرا ऐं तव्हां पंहिंजे औलाद खे मिस्कीन जे ख़ौफ़ खां क़त्ल न करियो असीं उन्हनि खे ऐं तव्हांखे रिज़्क़ ॾियूं था बेशक औलाद जो क़त्ल अज़ीम गुनाह आहे ولا تقربوا الزنا إنه كان فاحشة وساء سبيلا ऐं तव्हां बदकारी ॾांहुं वेझा न वञो बेशक इहा बेहयाई ऐं ख़राब रस्तो आहे ولا تقتلوا النفس التي حرم الله إلا بالحق ومن قتل مظلوما فقد جعلنا لوليه سلطانا فلا يسرف في القتل إنه كان منصورا ऐं तव्हां क़त्ल न करियो मासूम इंसान खे जंहिंजी अलाह हुर्मत रखी आहे मगर हक़ सां ऐं जेको माण्हू नाहक क़त्ल कयो वञे थो पोइ तहक़ीक़ असां उन जे वारिस खे इख़्तियार ॾिनो आहे पोइ मक़तूल जो वारिस
قاتل खां सवाइ ॿिए खे क़त्ल न करे बेशक हुन जी मदद कई वेंदी ولا تقربوا مال اليتيم إلا بالتي هي أحسن حتى يبلغ أشده وأوفوا بالعهد إن العهد كان مسؤولا ऐं तव्हां यतीम जे माल खे वेझा न वञो मगर उन तरीक़े सां तसरुफ़ करियो जंहिंमें यतीम लाइ बहितरी हुजे तेसि ताईं जो उहो जवान थिए ऐं तव्हां पंहिंजा कयल वाइदा पूरा करियो बेशक वादनि बाबति तव्हां खां सवाल कयो वेंदो وأوفوا الكيل إذا كلتم وزنوا بالقسطاس المستقيم ذلك خير وأحسن تأويلا ऐं तव्हां माप करण वक़्तु सही माप करियो ऐं तौर करण वक़्तु सही तौर करियो इहो तमामु बहितर ऐं हुनजो नतीजो बहितरीन आहे ولا تقف ما ليس لك به علم إن السمع والبصر والفؤاد كل أولئك كان عنه مسؤولا ऐं हे ॿुधंदड़ तूं इहा ॻाल्हि न चओ जंहिंजो तोखे इल्मु नाहे बेशक कन ऐं अख ऐं दिलि हर हिक खां क़यामत जे ॾींहुं सवाल पुछियो वेंदो ولا تمش في الأرض مرحا إنك لن تخرق الأرض ولن تبلغ الجبال طولا ऐं तूं ज़मीन ते आकड़ सां न हल बेशक तूं ज़मीन खे चीरे नथो सघीं ऐं तूं बुलंदीअ में हरगिज़ जबलनि खे पहुची नथो सघीं كل ذلك كان سيئه عند ربك مكروها तव्हांजे रब वटि मज़कूर सभई कम नापसंद आहिनि ذلك مما أوحى إليك ربك من الحكمة ولا تجعل مع الله إلها آخر فتلقى في جهنم ملوما مدحورا उहे ॻाल्हियूं वही रब्बानी जूं आहिनि जेके तव्हांजे रब तव्हां ॾांहुं हिकमत सां मोकिलियूं आहिनि ऐं तव्हां अलाह सां गॾु ॿियो महबूद न बनायो वरन तव्हांखे जहन्नम में मलामत कयल ऐं रहमत खां परे करे उछलायो वेंदो أفأصفاكم ربكم بالبنين واتخذ من الملائكة إناثا إنكم لتقولون قولا عظيما छा पोइ तव्हांजे रब तव्हां लाइ पुट मुंतखिब कया ऐं पंहिंजे लाइ मलाइक न्याणियूं बनायूं बेशक तव्हां अलाह लाइ इहा अज़ीम ॻाल्हि चओ था ولقد صرفنا في هذا القرآن ليذكروا وما يزيدهم إلا نفورا ऐं तहक़ीक़ असां क़ुरान करीम में वादा ऐं वईद बयान कया इन लाइ नसीहत हासिल कनि ऐं नथो ज़्यादा करे क़ुरान इन्हनि खे मगर नफ़रत قل لو كان معه آلهة كما يقولون إذا لابتغوا إلى ذي العرش سبيلا रसूल अरबी तव्हां मुशरिकनि खे फरमायो त जेकॾहिं ॿियो महबूद हुजे हा इहे चवनि था त उन वक़्तु उहो अलाह ताला सां मुक़ाबिलो करे हा سبحانه وتعالى عما يقولون علوا كبيرا अलाह ताला पाक ऐं तमामु मथाऊं ऐं बुलंद आहे उन्हनि ॻाल्हियुनि खां जेके मुशरिक चवनि था تسبح له السماوات السبع والأرض ومن فيهن وإن من شيء إلا يسبح بحمده ولكن لا تفقهون تسبيحهم إنه كان حليما غفورا अलाह ताला लाइ तस्बीह कनि था सत आसमान ऐं ज़मीनूं ऐं जेके शयूं उन्हनि में आहिनि ऐं मख़लूक़ात मां अहिड़ी का बि शइ न आहे मगर उहा अलाह जी तारीफ़ बयान करे थी पर तव्हां हे मुशरिको संदन तस्बीह नथा सम्झो बेशक उहो निहायत बुर्दबार बख़्शींदड़ आहे وإذا قرأت القرآن جعلنا بينك وبين الذين لا يؤمنون بالآخرة حجابا مستورا ऐं रसूल अरबी जॾहिं तव्हां क़ुरान करीम पढ़ो था असां तव्हां ऐं उन माण्हुनि जे विच में मख़फ़ी पर्दो रखायो आहे जेके आख़िरत ते ईमान नथा आणनि وجعلنا على قلوبهم أكنة أن يفقهوه وفي آذانهم وقرا وإذا ذكرت ربك في القرآن وحده ولوا على أدبارهم نفورا असां उन्हनि जे दिलनि ते पर्दा रखिया आहिनि त मथां उहे क़ुरान करीम सम्झनि ऐं उन्हनि जे कननि में ॻराइण आहे ऐं रसूल अरबी तव्हां जॾहिं क़ुरान करीम में हिकु अलाह ताला जो ज़िक्र करियो था त इहे
नफ़रत खां पुठी वराए भॼनि था نحن أعلم بما يستمعون به إذ يستمعون إليك وإذ هم نجوى إذ يقول الظالمون إن تتبعون إلا رجلا مسحورا असांखे बख़ूबी मालूम आहे इहे क़ुरान छा लाइ ॿुधनि था यानी मज़ाक लाइ जंहिं वक़्तु इहे तव्हां ॾांहुं कन लॻाइनि था ऐं उन वक़्तु उहे पाण में खुफ़िय मशवरा कनि था यानी उन वक़्तु इहे ज़ालिम पाण में चवनि था नथा ताबेदारी करियो तव्हां मगर हिकु जादू थियल मर्द जी انظر كيف ضربوا لك الأمثال فضلوا فلا يستطيعون سبيلا रसूल अरबी तव्हां ॾिसो इहे तव्हां लाइ कहिड़ा मिसाल ॾियनि था पोइ इहे गुमराह थिया पोइ उन्हनि खे तव्हां वाट हथ न ईंदी وقالوا أإذا كنا عظاما ورفاتا أإنا لمبعوثون خلقا جديدا ऐं इहे चवनि था त छा जॾहिं असीं मरी मिटी थी वेंदासीं छा असीं उन वक़्तु नए सिर पैदा थींदासीं قل كونوا حجارة أو حديدا أو خلقا مما يكبر في صدوركم فسيقولون من يعيدنا قل الذي فطركم أول مرة فسينغضون إليك رؤوسهم ويقولون متى هو قل عسى أن يكون قريبا रसूल अरबी तव्हां फरमायो हा पत्थर या लोह थी वञो या ॿी का मज़बूत शइ थी पओ जेका तव्हांजे ज़हन में हुजे उहो फौरन उहे चवंदा त असांखे ॿीहर हयाती केरु ॾींदो रसूल अरबी तव्हां फरमायो तव्हांखे उहो अलाह पैदा कंदो जे तव्हांखे पहिरें दफ़े पैदा कयो पोइ उहे तव्हां ॾांहुं कंध खणी चवंदा त भला ईअं कॾहिं थींदो रसूल अरबी तव्हां फरमायो त अनक़रीब ईअं थींदो يوم يدعوكم فتستجيبون بحمده وتظنون إن لبثتم إلا قليلا उन ॾींहुं अलाह तव्हांखे पुकारींदो पोइ तव्हां अलाह जी हम सां हुकुम जी तामील कंदा ऐं तव्हां भाईंदा त असीं थोरो वक़्तु रहियासीं وقل لعبادي يقولوا التي هي أحسن إن الشيطان ينزغ بينهم إن الشيطان كان للإنسان عدوا مبينا रसूल अरबी तव्हां मोमिननि खे फरमायो त काफ़रनि सां सुहिणो ॻाल्हाइनि बेशक शैतान उन्हनि जे विच में फसाद पैदा करे थो बेशक शैतान इंसान जो साफ़ दुश्मन आहे ربكم أعلم بكم إن يشأ يرحمكم أو إن يشأ يعذبكم وما أرسلناك عليهم وكيلا अलाह ताला तव्हांखे वधीक ॼाणे थो जेकॾहिं चाहे तव्हां ते रहम करे ऐं जेकॾहिं चाहे तव्हां ते अज़ाब करे ऐं रसूल अरबी असां तव्हांखे उन्हनि जे मथां निगरान करे न मोकिलियो आहे وربك أعلم بمن في السماوات والأرض ولقد فضلنا بعض النبيين على بعض وآتينا داود زبورا ऐं तव्हांजो रब वधीक ॼाणंदड़ आहे जेकी कुझु आसमाननि ऐं ज़मीनुनि में आहे ऐं बेशक असां किन नबियनि ते फज़ीलत अता कई ऐं असां हज़रत दाऊद खे ज़बूर अता कयो قل ادعوا الذين زعمتم من دونه فلا يملكون كشف الضر عنكم ولا تحويلا रसूल अरबी तव्हां इन्हनि यानी काफ़रनि खे फरमायो त तव्हां पंहिंजे गुमान मूजिबि अलाह खां सवाइ ॿियनि महबूदनि खे पुकारियो था पोइ इहे तव्हां तां का बि तकलीफ़ लाहे या हटाए न सघंदा أولئك الذين يدعون يبتغون إلى ربهم الوسيلة أيهم أقرب ويرجون رحمته ويخافون عذابه إن عذاب ربك كان محذورا उहे मक़बूल माना जिन जी उहे इबादत कनि था उहे पाणी पंहिंजे रब ॾांहुं वसीलो ॻोल्हिनि था त उन्हनि मां कहिड़ो अलाह खे वधीक क़रीब आहे ऐं उहे अलाह जी रहमत में उमीद ऐं अज़ाब खां ख़ौफ़ रखनि था बेशक तव्हांजे रब जो अज़ाब ख़ौफ़नाक आहे وإن من قرية إلا نحن مهلكوها قبل يوم القيامة أو معذبوها عذابا شديدا كان ذلك في الكتاب مسطورا ऐं अहिड़ो को ॻोठ न आहे जंहिंखे असीं क़यामत खां अॻे हलाक न कंदासीं या उन ते
सख्त किस्म जो अज़ाब न कंदासीं। इहा ॻाल्हि लोहे महफूज़ में लिखियल आहे। وما منعنا أن نرسل بالآيات إلا أن كذب بها الأولون وآتينا ثمود الناقة مبصرة فظلموا بها وما نرسل بالآيات إلا تخويفا ऐं तव्हां कुरैशिन ॾांहुं निशानिन मोकिलण जी असांखे को बि मन नथो करे मगर निशान खे अॻे उमतुनि न मञियो ऐं असां समूद वारनि खे ज़ाहिर बज़ूर ॾाची मोकिली पोइ हुन ॾाची ते ज़ुल्म कयो ऐं असीं अहिड़ियूं निशानियूं फ़क़ति डिॼाइण लाइ मोकिलियूं था। وإذ قلنا لك إن ربك أحاط بالناس وما جعلنا الرؤيا التي أريناك إلا فتنة للناس والشجرة الملعونة في القرآن ونخوفهم فما يزيدهم إلا طغيانا كبيرا ऐं रसूल अरबी तव्हां यादि करियो जॾहिं तव्हांजे रब फरमायो त बेशक आऊं काफ़रनि खे घेरो कंदड़ आहियां ऐं असां तव्हांखे ख्वाब में न ॾेखारियो मगर कुरैशिन लाइ आज़माइश हुई ऐं इहो वण यानी थूअ जो जंहिं ते क़ुर में लहनत थियल आहे ऐं असीं उन्हनि खे ॾेयारियूं था पोइ नथी ज़्यादा थिए उन्हनि लाइ मगर घणी सरकशी। وإذ قلنا للملائكة اسجدوا لآدم فسجدوا إلا إبليس قال أأسجد لمن خلقت طينا ऐं रसूल अरबी तव्हां यादि करियो जंहिं वक़्तु असां मलाइकनि खे हुकुम कयो त तव्हां आदम खे सजदो करियो पोइ इब्लीस खां सवाइ ॿियनि सभिनी सजदो कयो। इब्लीस चयो छा आऊं उन आदम खे सजदो करियां जंहिंखे तो मिट्टी मां ठाहियो आहे। قال أرأيتك هذا الذي كرمت علي لئن أخرتني إلى يوم القيامة لأحتنكن ذريته إلا قليلا इब्लीस चयो छा तो हिन आदम खे मुंहिंजे मथां फज़ीलत ॾिनी आहे जेकॾहिं तो मूंखे क़यामत ताईं मोहलत ॾिनी त चंद माण्हू खां सवाइ ऐं आदम जे समूरे औलाद खे हलाक कंदुसि। قال اذهب فمن تبعك منهم فإن جهنم جزاؤكم جزاء موفورا अल्लाह ताला फरमायो वञ तोखे मोहलत आहे उन्हनि मां जंहिं बि तुंहिंजी ताबेदारी कई पोइ बेशक जहन्नम उन्हनि सभिनी जे लाइ मुकमिल ऐं भरपूर जज़ा हूंदी। واستفزز من استطعت منهم بصوتك وأجلب عليهم بخيلك ورجلك وشاركهم في الأموال والأولاد وعدهم وما يعدهم الشيطان إلا غرورا ऐं तूं उन्हनि माण्हुनि मां जंहिं ते ताक़त रखी सघीं थो उन्हनि खे पंहिंजे आवाज़ ऐं पंहिंजे सुवारनि ऐं प्यादनि यानी लश्कर सां उन्हनि खे गुनाहनि ते उभार ऐं तूं इन्हनि जी मिल्कियत ऐं औलाद में शरीक थी ऐं तूं इन्हनि खे वाइदा ॾे ऐं नथो वाइदो ॾिए उन्हनि खे शैतान मगर गुरूर जो। إن عبادي ليس لك عليهم سلطان وكفى بربك وكيلا बेशक मुंहिंजे मुख़लिस बाननि ते तुंहिंजी का बि हुजत कान हलंदी ऐं तव्हांजो रब बहितरीन कारसाज़ आहे। ربكم الذي يزجي لكم الفلك في البحر لتبتغوا من فضله إنه كان بكم رحيما तव्हांजो रब उहो आहे जेको ॿेड़ीअ खे दरिया में हलाए थो हिन लाइ तव्हां अल्लाह ताला जो फज़ल हासिल करियो बेशक अल्लाह ताला तव्हां ते बाज़ारो आहे। وإذا مسكم الضر في البحر ضل من تدعون إلا إياه فلما نجاكم إلى البر أعرضتم وكان الإنسان كفورا ऐं जंहिं वक़्तु तव्हांखे दरिया में तकलीफ़ पहुचे थी त पोइ अल्लाह खां सवाइ ॿिया महबूद तव्हांखे विसरियो वञनि पोइ जॾहिं अल्लाह ताला तव्हांखे निजात ॾेई ज़मीन ते आणे थो त तव्हां इनकार कयो था ऐं इंसान वॾो नाशुक्र आहे। أفأمنتم أن يخسف بكم جانب البر أو يرسل عليكم حاصبا ثم لا تجدوا لكم وكيلا छा पोइ तव्हां उन ॻाल्हि खां अमन में आहियो त तव्हां ज़मीन जे कंहिं हिसे सां गॾु ज़मीन में गर्क न थी वेंदा या अल्लाह ताला तव्हांजे मथां पथर मोकिले उन खां पोइ तव्हांखे
को बि कारसाज न मिले أم أمنتم أن يعيدكم فيه تارة أخرى فيرسل عليكم قاصفا من الريح فيغرقكم بما كفرتم ثم لا تجدوا لكم علينا به تبيعا छा पोइ तव्हां अमन वारा आहियो उन ॻाल्हि खां जो तव्हांखे वापसि दरिया में वठी वञे पोइ तव्हांजे मथां सामूंडी तूफ़ान हाणे पोइ तव्हांखे तव्हांजी नाशुक्री जे करे ॿोड़े छॾे पोइ उन ॻाल्हि ते असांजी पोइवारी कंदड़ तव्हांखे को बि न मिले ولقد كرمنا بني آدم وحملناهم في البر والبحر ورزقناهم من الطيبات وفضلناهم على كثير ممن خلقنا تفضيلا ऐं तहक़ीक़ असां हज़रत आदम जे औलाद खे मुअज़्ज़िज़ बनायो ऐं असां उन्हनि खे ज़मीन ऐं समुंड ते सवार करायो ऐं उन्हनि खे पाक शयुनि मां रिज़्क़ अता कयो ऐं असां उन्हनि खे पंहिंजी घणी मख़लूक़ ते नुमायां फज़ीलत अता कई يوم ندعو كل أناس بإمامهم فمن أوتي كتابه بيمينه فأولئك يقرؤون كتابهم ولا يظلمون فتيلا क़यामत जे ॾींहुं असीं सभिनी माण्हुनि खे संदन नबियनि जे नालनि सां पुकारींदासीं पोइ जंहिं माण्हू खे अमाल नामो सॼे हथ में ॾिनो वियो पोइ इहे पंहिंजे अमाल नामे खे पढ़ंदा ऐं उन्हनि सां खजूर जे पर्दे बराबरि बि ज़ुल्म न कयो वेंदो ومن كان في هذه أعمى فهو في الآخرة أعمى وأضل سبيلا ऐं जेको माण्हू हिन दुनिया में हक़ खां परे आहे पोइ आख़िरत में बि सही रस्ते खां परे ऐं निहायत गुमराह हूंदो وإن كادوا ليفتنونك عن الذي أوحينا إليك لتفتري علينا غيره وإذا لاتخذوك خليلا ऐं उहे अनक़रीब तव्हांखे लफ़्ज़ ॾियनि हा उन वही खां जेका असां तव्हां ॾांहुं मोकिलियूं था इन लाइ तव्हां असां ॾांहुं ॿी का निस्बत करियो ऐं उन वक़्तु इहे तव्हांखे दोस्त बणाइनि था ولولا أن ثبتناك لقد كدت تركن إليهم شيئا قليلا ऐं जेकॾहिं असीं तव्हांखे साबित क़दम न रखूं हा त मुमकिन हो त तव्हां उन्हनि जे फ़िरेबनि ॾांहुं थोरो लाड़ो करियो हा إذا لأذقناك ضعف الحياة وضعف الممات ثم لا تجد لك علينا نصيرا अगरि ईअं थिए हा असीं तव्हांखे ॿीणी हयाती ऐं ॿीणे मौत जो मज़ो चखायूं हा पोइ तव्हांखे असांजे मुक़ाबले में को बि मददगार न मिले हा وإن كادوا ليستفزونك من الأرض ليخرجوك منها وإذا لا يلبثون خلافك إلا قليلا ऐं बेशक अनक़रीब इहे तव्हांखे ज़मीन मां उखेड़े ॿाहिरि कढनि हा ऐं ईअं कनि हा त पोइ इहे तव्हांजे पोयां ज़मीन में न रहनि हा मगर थोरो ज़मानो سنة ما قد أرسلنا قبلك من رسلنا ولا تجد لسنتنا تحويلا अॻियां पैगंबर बि अलाह ताला पंहिंजे दस्तूर मूजिब मोकिलिया ऐं तव्हां अलाह जे दस्तूर में का तब्दीली न लहंदा